बाबा बाबा ओ बाबा बाबा साईं छा आहे फट बाबा साईं मूंखे साइकिल वठी ॾे थक लालतिया असीं अटे में जॼा पिया आहियूं हिन साहब खे वरी साइकिल खपे टरे था मतलब लाहियां जूतो धरती जे हिन गोले ते रहंदड़ फ़लस्तीन ऐं कश्मीर खां पोइ जेकॾहिं टे नंबर ते कंहिंखे मज़लूम क़ौम चऊं त उहा आहे सिंध जे ॿारड़ियुनि में रहंदड़ नंढा ॿार ॿारड़ी जे ॿारनि खे इहा बि ख़बर न हूंदी आहे त इन्हनि खे पादर कहिड़ी ग़लती लाइ लॻनि पिया बसि वसकारो हलंदो रहे थो जहिड़ी दहशत मां माइट इन्हनि ॿारनि खे कमु ॾसींदा आहिनि अहिड़ी दहशत सां त फ़िरौन बि हुकम न ॾींदा हुआ इन्हनि ॿारनि जो ज़ाती शौक़ु जेकॾहिं ग़लती सां बि कॾहिं पूरो थी थो वञे त इन्हनि में माइटनि जो प्यार न बल्कि कंहिं पीर साईं जे तावीज़ जो अमल तसवर कयो वञे थो ॿारड़ी में मर्दनि जे प्यार जी ॿोली बि अहिड़ी हूंदी आहे जेकॾहिं ग़लती सां को शहर वारो ॿुधी वठे त उहो उन टाइम इन दुनिया ताईं हथु खणी वञे घर हुजे उताक या स्कूल इन्हनि ॿारनि सां वेल साॻियो ई हूंदो आहे ॿारड़ी में ॿारनि जी तरबियत कंहिं फ़ौजी ट्रेनिंग खां घटि न हूंदी आहे हिते बसि हथियार न आहिनि हूंदा बाक़ी सभु कुझु सेम हूंदो आहे फजर महिल ॿार खे जंहिं प्यार सां उथारियो वञे थो इहो ॾिसी फ़ौजी रेजिमेंट जे मेजर जी यादि अची वञे अक्सर माण्हू इहो सोचींदा आहिनि त तइलीम नाहे इन करे अहिड़ो हाल आहे पर जेकॾहिं ईअं आहे त स्कूल जो मास्तर ॿियो न त घटि में घटि मैट्रिक पास त हूंदो ई आहे पर इन जे कुटण जा तरीक़ा ई पंहिंजा हूंदा आहिनि ॿारड़ी जे स्कूलनि खां दुनिया जा जेल 1000 दफ़ा वधीक बहितर हूंदा आहिनि ॿियो न त जेलनि खे घटि में घटि छित त ज़रूरु हूंदी आहे हिते ॿारनि खे उहा बि नसीब कोन्हे छित खे छॾियो स्कूल जी बिल्डिंग खे हॉलीवुड फिल्म जे उन सीन जो ॾेख ॾे थी जंहिं में हिकु वीरान कोठी में जीन ॾेखारिया वेंदा आहिनि जेका सज़ा ॿारनि खे स्कूल में मिले थी अहिड़ी सज़ा सेंट्रल जेल जे कैदी खे बि नाहे मिलंदी ॿार घरां पादर खाई अञा मस अची स्कूल में पेर रखंदो त मास्तर शुरू थियो वञे ॿार बि कंफ्यूज़ हूंदा आहिनि त जेकॾहिं असीं न हुजूं आहे पादरनि जी प्रैक्टिस अलाए छा ते कंदा पादरनि जी छांव में पजियल ॿार जो ज़हन बि उन हिसाब सां कमु कंदो आहे उन्हनि वटि सवालनि जा जवाब ई पंहिंजा हूंदा आहिनि पुटाला ना तू ॾहें ते खोड़ा ॿुधाए एक बिको बिको टिचुक 12 4 5 20 5 6 30 6 7 42 7 8 56 8 9 72 9 90 10 100 पुट ही छा जो खोड़ो हो ॻाल्हि सिर्फ़ु घर ऐं स्कूल ताईं महदूद न आहे ॿारड़ी में ॿार कम बि गॾनि वांगुरु कंदा आहिनि हिते कुझु नसीब उहे आहिनि जेके स्कूल में दाख़िल आहिनि पादरनि जे मुंहं में सही पर घटि में घटि अधु ॾींहुं हिकु हंधि वेठल त हूंदा आहिनि ऐं जेके ॿार स्कूल नाहिनि वेंदा उन्हनि ते इहो ख़ुदाई फ़र्क़ु थी वेंदो आहे त हू सुबुह जो सवेर ॿकरियूं या मेंहूं खोले वञनि ऐं शाम जो घर वापसि अचनि इहे ॿई सूरतूं ॿारनि लाइ करबला आहिनि यकीन करियो दुनिया जो को बि ॿार अहिड़ी कंडीशन में हिकु हफ़्ते खां वधीक ज़िंदा नथो रही सघे पर पोइ बि ॿारड़ी में ॿार अलाए कीअं वॾा थियो वञनि जेकॾहिं अमीं एतिरो ॿुधी सम्झो था त हीउ त वॾो ज़ुल्म आहे त तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीउ त कुझु बि कोन्हे अहिड़ी दोज़ख मां निकिरी ॿार अञा मस जवानी में पेर रखे थो त उन लाइ नओं इम्तिहान शुरू थियो वञे जेकॾहिं ग़लती सां बि को लूसी कंहिं छोरी खे आई लव यू चई ॾे त उन सूरत में उन छोरे जो कुदरती ढांचो ई तब्दील थियल हूंदो या त मथो ॿ हूंदसि या सीसी धड़ खां धार हूंदसि पोइ छा जा फ़ैसिला छा जा केस सम्झो त हो ई कोन ॿारड़ी में जनम वठंदड़ ॿारनि खे जेकॾहिं ज़िंदगी जे आख़िरी हद ताईं हलणो आहे ऐं कुते जी मौत मरण खां बचणो आहे त तव्हांखे गौतम बुद्ध वारे फ़लसफ़े खे अपनाइणो पवंदो मतिलबु एतिरा त शरीफ़ थियो जो घर खां ॿाहिरि निकिरण खां पोइ अखियूं बंदि हुजनि हिम्मत एतिरी पैदा करियो जो 20 गधनि जो कमु तव्हां अकेले सिर करे वञो जे न त 20 सालनि जी उमिरि में तव्हांजी हालति अहिड़ी हूंदी जहिड़ी घातक फिल्म में अमरीश पुरी जी हुई ईअं बि आहे त ॾुख हुजनि या सुख ज़िंदगी गुज़री वेंदी आहे पर जेकॾहिं ज़िंदगी मिली आहे पोइ छो न ज़िंदा दिली सां गुज़ारियो हीअ आहे असांजे ॿारड़ियुनि में रहंदड़ मज़लूम ॿारनि जी हिकु दर्द भरी हक़ीक़त जंहिंखे शायदि गनीज़ बुक में थियणु खपे पर बदकिस्मती सां असां वटि पंहिंजी मीडिया बि इन खां इनकारी आहे इन सां गॾु अज़ीज़ ज़ौर खे ॾींदा इजाज़त मिलंदासीं हिकु नई वीडियो में तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।